नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे सिंधी अदबी संगत ऑफिस में नाले वारे तालीमदान मोहम्मद जुमन गजू तहज़ीबनि जे इर्तिदा जे उनवान सां लेक्चर प्रोग्राम करायो वियो। लेक्चर प्रोग्राम में अदीबनि शाइरनि सिकील अदोराइमो, अमर अब्बास बंबरो, हाजी शाद राजड़, एम जुमन कुंबर, ताहिर मरी, मोहम्मद कुंबर, अब्दुल हलीम दर्स, आजिज़ समेजो ऐं अशरफ कुंबर समेत झझे तादाद में अदीब सां लॻा रखंदड़ माण्हू शिरकत कई। इन मौक़े ते लेक्चर ॾींदड़ मोहम्मद जुमन गजू चयो त इल्म जी रोशनी सां इंसान रोशनास थी अॻिते वञी मंज़िलूं माणे थो। बाशऊर माण्हुनि खे दुनिया में लिकियल शयूं बि नज़र अचनि थियूं। हिन चयो आहे त तारीख़ अहिड़े नज़रियाती माण्हुनि सां भरी पई आहे। असांजे समाज में केतिरा ई क़िस्मनि जा माण्हू रहनि था। असांखे ॿिनि समाज जे माण्हुनि सां कुलो कुले में मिलाए हलणु घुरिजे। दोस्तनि जी प्रोग्राम लिखियो आहे मुंहिंजो लेक्चर जो तहज़ीबुनि जी इर्तिका। असां उन सिलसिले में बिल्कुलु ई दोस्त जेके नवां या पुराणा पढ़िया लिखिया हिते गॾु थींदा। असां चाहियूं था त माण्हुनि में हिकिड़ो शऊर अचे। इल्म सां वाबस्ता जेके ॻाल्हियूं आहिनि, तालीम सां वाबस्ता ॻाल्हियूं आहिनि या तारीख़ सां वाबस्ता जेके ॻाल्हियूं आहिनि, सोशल साइंस आहे, साइंसी मालूमात आहे, त असांजे सिंधी माण्हुनि जो इन पासे लाड़ो घटि आहे ऐं असां हिकिड़ी शुरूआत था करियूं। हिते सिंधी अदबी संगत जा दोस्त इन क़िस्म जो प्रोग्राम हमेशह कंदा रहंदा आहिनि। उन सिलसिले में हिकिड़ी हीअ बि कड़ी आहे ऐं असां हिते बसि कोन कंदासूं, ॿिया बि दोस्त सुठा मुक़ररु सुठा लेक्चरार ॿियनि हंधनि तां आणींदासूं ऐं दोस्तनि में हिकिड़ो शऊर जी लाट जेका अॻे ई बाशऊर त आहिनि पर उन्हनि जी वधीक आबियारी करण जे लाइ असां हिन क़िस्म जा प्रोग्राम रखिया आहिनि। ऐं शुक्रगुज़ार आहियां सिंधी अदबी संगत जी सॼी टीम जो जिन अहिड़ो मौक़ो फ़राहम कयो। अदबी संगत शाख खिपरो पारां अॼु माहिर तइलीम दोस्त अदब दोस्त उस्ताद मोहम्मद जुमन गजू साहब तहज़ीबनि जी इर्तिका जे हवाले सां हिकु लेक्चर प्रोग्राम असां थी रहियो आहे। ॾाढो ज़बरदस्त हिकिड़े क़िस्म जो सिंधी अदबी संगत शाख मुख़्तलिफ़ मौक़नि ते जेके सिंध जा भलोड़ सारा अदीब लेखक दानिशवर ऐं मुहक़िक़ आहिनि उनखां मुख़्तलिफ़ क़िस्म जा स्कॉलर्स जेके आहिनि उनखां लेक्चर कराईंदी रही आहे। ऐं गुज़िरियल दौर में असां मशकूर फुलकारो साहब, शबीर कुंबर साहब, डॉक्टर मरी साहब ऐं राम ओड साहब इन्हनि मुख़्तलिफ़ माण्हुनि खां असां लेक्चर कराया आहिनि। अॼु असांजो जेको लेक्चर आहे तहज़ीबनि जी इर्तिका जे हवाले सां माहिर तइलीम उस्ताद मोहम्मद जुमन गजू साहब ॾियनि पिया। त असां चाहियूं था त हितां जा इलाइक़े जा खिपरे जा पोते पियल इलाइक़े जा जेके माण्हू जेके आहिनि उन माण्हुनि खे हिकु अवेयरनेस ॾिजे, सुजागी ॾिजे, शऊर ॾिजे त ई मुख़्तलिफ़ स्कॉलर्स जेके आहिनि उनखां असां जेके लेक्चर वठूं त उन माण्हुनि खे अहिड़े क़िस्म पैगाम पहुचायूं त उन माण्हुनि खे सुजागी अचे। अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम जेके थींदा इंक्लूड थियूं त हीअ नौजवान असांजी टीम जेका आहे उहा हिन लेक्चर मां घणो कुझु पिराईंदी ऐं पिराइण खां पोइ असां अमली मैदान में घणो कुझु लाभ हासिलु करे सघंदासीं। सिंधी अदबी संगत शाख खिपरो जे दोस्तनि खे आउं जस ॾियां थो जिन हिकिड़े अहिड़े मौज़ू ते ऐं हिकिड़े अहिड़े इल्म दोस्त उस्ताद खां लेक्चर करायो आहे तहज़ीबनि जी इर्तिका, जेको हिन वक़्त जे नए नसल जे लाइ तमामु घणो ज़रूरी आहे। छो जो असीं जंहिं ख़िते सां तालुक़ु रखूं था उहो दुनिया जे शाहूकार तरीन तहज़ीबनि में उनजो शुमारु थिए थो ऐं असांजी धरती तहज़ीबनि जी माउ आहे। ईंदड़ नस्ल जेको असांजो आहे या असांजो जेको नई टही आहे उनखे तहज़ीबी तमंदन, सकाफ़त, कल्चर ऐं उन जा जेके क़दुरु आहिनि, वैल्यूज़ आहिनि, उन्हनि जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं जीअं त उन्हनि मंझि जेका असहब या हींअर हिन वक़्त जी जेका अफ़रा तफ़री वारो जेको माहौल आहे उनमें जेको नौजवान जज़्बाती आहे, ख़ुदकशियुनि जो तइदादु जेको वधे पियो, उनजो कारण इहो आहे त हुन मंझि असांजे माज़ी जेके शानदार माज़ी जेके तहज़ीबी सकाफ़ती जेके रिवायतूं आहिनि उहे उन्हनि नौजवान नस्ल में पियोस्त न थियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में आउं सम्झां थो त खिपरे जहिड़े शहरनि में इन क़िस्म जा प्रोग्राम इनक़ाद कराए असांखे पंहिंजे मुहसिननि खां पंहिंजे शानदार माज़ी ऐं हिन वक़्त जे हालतुनि जो जेको तक़ाज़ा आहे उन मुताबिक़ हिकिड़ी वॾी इल्मी ॼाण मिले थी ऐं हिन जो तमामु वॾो सुठो असरु पवंदो। मुंहिंजे ख़्याल में आउं सम्झां थो त हीअ वक़्त जी ज़रूरत आहे। सिंधी अदबी संगत शाख खिपरो जा समूरा दोस्त जसिल आहिनि। जे तरफ़ां लेक्चर प्रोग्राम इर्तिका जी तहज़ीबनि जी तारीख़ जेका आहे उन ते साईं नामवर लेखक ऐं मोहतरम उस्ताद जुमन गजू जो साहब जो लेक्चर प्रोग्राम आहे जंहिंमें तारीख़ जेका आहे सा ॼाण ॾिनी वेंदी ऐं ख़ासि करे असांजी जेका सिंध जी तहज़ीब आहे उन जे बारे में उन जी जेका इर्तिका थी आहे सदियुनि खां वठी जेका उन जी इर्तिका थी आहे उन जे बारे में अॼु असां सिंधी अदबी संगत जे तरफ़ां लेक्चर प्रोग्राम रखियो आहे जेको तमामु हिकिड़ो बहितरीनु अमल आहे ऐं असीं चाहियूं था त पूरी सिंध में जेको हिन संजीदा प्रोग्राम थियणु घुरिजनि। थोरा त आहियूं सभिनी आयल महिमाननि जा जेके असांजे नंढड़े सॾ ते अदबी संगत खिपरो जे ऑफिस में आया।
तमामु बहितरीनु प्रोग्राम थियो ऐं सभिनी दोस्तनि जा वॾी महिरबानी। तहज़ीब जे इर्तिका जे हवाले सां असां अॼु साईं जुमन गजू साहिब खां जेको लेक्चर ॿुधोसीं, असां हिते सिंधी अदबी संगत जा ऑफिस जा दोस्त ऐं ॿाहिरि खां आयल जेका सो असांजा महिमाननि, उन्हनि तमामु घणो साईं मां सिखियो, साईं मां पिरायो। वक़्तनि ब वक़्तनि असांजी सिंधी अदबी ऑफिस खिपरो इहा इल्म जो घर रही आहे ऐं हिते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते माज़ी में बि शबीर कुंभर साहिबु लेक्चर ॾिनो, डॉक्टर मीर आलम मरी साहिबु लेक्चर ॾिनो, राम ओड लेक्चर ॾिनो। अहिड़े ई हवाले सां जेको आहे सो असांजा हिते काफ़ी दोस्त, असांजा मुक़रर, असांजा सिंध जा वॾा नाव हिते लेक्चर ॾेई चुका आहिनि ऐं इनशाला हीउ सिलसिलो असांजो जारी रहंदो। संगत शाह खिपरो में ऑफिस में जेको साईं मोहम्मद जुमन गजू साहिब जन लेक्चर जेको प्रोग्राम ॾिनो आहे, असांखे तमामु ज़बरदस्त जेको लेक्चर ॾिनो आहे, उन में असां हर क़िस्म जी ॻाल्हि पिराई आहे। सिंधी अदब जे हवाले सां अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि, इनशाला अॻिते बि थींदा। पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ लेक्चर प्रोग्राम कराए वञनि था, त असां जेके पोइते पियल इलाइक़ा आहिनि खिपरो या सिंध जा जेके मुख़्तलिफ़ पोइते पियल इलाइक़ा आहिनि, उन्हनि में शऊर आणण जे लाइ असां सभिनी ते इहा ज़िम्मेवारी आहे थी त अहिड़े क़िस्म जा लेक्चर प्रोग्राम करायूं जीअं पोइते पियल इलाइक़े जे माण्हुनि में शऊरी लाट पैदा थिए। नहीं निगाह में मंजिल तो जुस्तजू ही सही, नहीं मुयसर वसाइल तो आरज़ो ही सही। सिंधी अदबी संगत जे तरफ़ां जेको ही मेड़ाको थियो, असल में हिकिड़ी इज़ाफ़ी विख है। विख है ईंदड़ नस्ल खे फुज़ूलियात खां बचाइण जे लाइ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।